हिकिड़ा वॾा वैज्ञानिक थिया आहिनि, तव्हां नालो ॿुधियो हूंदो भाई, अल्बर्ट आइंस्टाइन। ॾाढा महान वैज्ञानिक हुए। छा त उन्हनि जी थ्योरी आहे, छा त उन्हनि जो ज्ञान हुयो। वो जाॾे बि वेंदा त माण्हू इंतजार कंदा कि अरे वैज्ञानिक जी अचनि था, अल्बर्ट आइंस्टाइन अचनि था। ऐं पहिरियों त मीडिया जो ज़मानो न हूंदो हुयो उन्हनि जे समय, त को बि माण्हू इंतजार कंदा, वधीक प्रचार बि न करे सघिया उन्हनि जो, पोइ बि बसि नालो ॿुधी करे कि उहे अचनि था। त पोइ उते जाते बि उन्हनि जो कोई लेक्चर हूंदो, जाते बि उन्हनि जी सभा लॻंदी, त हज़ारे माण्हू पहुची वेंदा उन्हनि खे ॿुधण जे लाइ। ॾाढो सुंदर उहे भाषण बि ॾींदा, ॾाढो सुंदर सम्झाईंदा हुया। उन्हनि सां गॾु हिकिड़ो उन्हनि जो ड्राइवर हमेशह गॾु रहंदो, चओ हरे राम, जेको हमेशह उन्हनि सां गॾु कार हलाईंदो उन्हनि जी। जाॾे बि वेंदा उहे वैज्ञानिक उनखे पाण सां गॾु वठी वेंदा। जंहिं बि सभा में उहे वेहनि, जाते बि पंहिंजो भाषण ॾियनि, जाते बि कंहिंखे सम्झाइनि, त उन सभा में बि उहो ड्राइवर वेहंदो। अरे ॿुधी 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 करे उनखे बि पूरो ज्ञान अची वियो। सोचो वैज्ञानिक जी पढ़ाई कोई सरल ना आहे भाई, चओ हरे राम। पर उन सां बि त कयो कि मूंखे जेको ज्ञान आहे उहो बराबरि आहे कि न आहे। चई कीअं परीक्षा कयां, तूं ई ॿुधाए। चई हिकु कमु कयो, जंहिं शहर में तव्हांखे कोई न सुञाणंदो हुजे, काथे तव्हां पहिरियों बार वेंदा हुजो, तव्हांजी जॻह ते मां हली वञा त, चओ हरे राम। सम्झो था भाई, तव्हांजी जॻह ते स्टेज ते परफॉर्म करण मां हली वञा, जाते तव्हांखे कोई बि न सुञाणंदो हुजे, कंहिं बि न ॾिठो हुजे। चई इहो त बढ़िया आहे। हिकु कमु था कयूं, सुभाणे जेको असांखे शहर वञिणो आहे, उते मां पहिरियों कॾहिं न वियो आहियां, उते मुंहिंजी जॻह ते तूं वञा, तूं सभु अटेंड कजां, तूं ई उते लेक्चर ॾिजां, भाषण ॾिजां। असां तव्हां चई मां तुंहिंजो ड्राइवर ठही हलंदुमि, मां परियों वेही करे कुर्सियुनि ते वेही करे मां ॾिसंदुमि तूं कीअं थो ॻाल्हाए, पोइ तुंहिंजी परीक्षा थी वेंदी। चयो ठीकु आहे। हाणे हुन थोरो सो गेटअप बि कयो, जीअं आइंस्टाइन लॻंदा हुया, तीअं हुनखे ठाहे करे ऐं विया तयारी करे। शहर में उन्हनि जो ख़ूब स्वागत थियो, ख़ूब भीड़ आई उन्हनि खे ॿुधण जे लाइ। ऐं पहिरियों कंहिं कॾहिं उन्हनि खे न ॾिठो हुयो उन शहर में, पहिरियों दफ़ो विया। चओ हरे राम। हाणे सभा शुरू थी, ड्राइवर जेको हुयो उहो लेक्चर ॾियणु लॻो। सभु ताड़ियूं हलाइनि, सभु त ठीकु आहे ताड़ियूं हलाइनि, पर आइंस्टाइन बि ताड़ियूं हलाइनि हुनजे लाइ कि वाह कमाल आहे। मूंखे त ताणी ख़बर ई न पियो, मूंसां गॾु वीचारो जेको कार हलाईंदो आहे ड्राइवर आहे, जे पढ़ाई लिखाई बि पूरी न कई आहे चङी तरह, उनमें बि एॾो ज्ञान अची वियो आहे। कमाल आहे, संग जो रंग ज़रूरु थींदो आहे। ॾाढो ख़ुशि थिया माण्हू, त ॾाढो गदगद थिया, ख़ूब ताड़ियूं हलायूं। उन्हनि खे त इहो ई लॻे अल्बर्ट आइंस्टाइन आया आहिनि, पर उहे जेके पाण वैज्ञानिक हुया उहे ॾाढो ख़ुशि थियनि कि वाह वाह भाई सफल आहे, मां बि जेकी महिनत कई आहे उहो हिन में नज़र अचे थी। ॾाढो ख़ुशि थिया। हिकु हिकु सवाल जेके माण्हू पुछनि, उहो ड्राइवर अहिड़ा अहिड़ा जवाब ॾे, अहिड़ा गजब जा, सभु चुप थी वञनि। पर आख़िरी में हिकिड़ो कोई माण्हू अहिड़ो आयो जेको ॾाढो वॾो ज्ञानी हुयो, मतां उहो सिंधी कॉलोनी जो ई हुजे, उते पहुतो हुजे। हुन आख़िरी में हिकिड़ो अटपटो सवाल पुछी वरितो, ॾाढो कोई कठिन सवाल पुछी वरितईं, जंहिंजो जवाबु हुन ड्राइवर खे न पियो अचे। अरे हिन जो मां छा जवाबु ॾियां, हाणे त पोल पट्टी खुली वेंदी। पर संग कयो त दिमाग़ उनखे बि घटि न हुयो। उन ख़बर अथव भरी सभा में छा चयो, चई छा ॿारनि वांगुरु सवाल था पुछो मूंखां। माण्हू हैरान थी विया, चई एॾो कठिन सवाल चओ था ॿारनि वांगुरु। चई हा, हे त एॾो नंढो एॾो सरल हिन जो जवाबु आहे। चई साईं पोइ ॾियो न। चई मां छा, मुंहिंजो ड्राइवर वेठो त उहो बि ॾेई वठंदो। पोइ हिते वैज्ञानिक वेठा, उहे चवण लॻा वाह भाई कमाल, इहो दिमाग़ त मुंहिंजे अंदर बि न आयो। चओ हरे राम। पोइ उहे वाकई आया, ड्राइवर ठही आया, उन्हनि जवाबु ॾिनो, वरी ताड़ियूं हलियूं। सभु माण्हू इहो ई सोचण लॻा कि कमाल आहे, कमाल आहे भाई। आइंस्टाइन सां गॾु रही रही करे, वैज्ञानिक सां रही रही करे, हिकिड़ो मामूली वीचारो इंसान, उनमें एॾो ज्ञान अची वियो कि बिना पढ़ाई करे बि वॾनि वॾनि पढ़ियल लिखियल माण्हुनि खे उहो फेल करे आयो, केवल संग सां। और संग केवल न कयो, ध्यान बि ॾिनो उन। तॾहिं चऊं था सत्संग ई ज़रूरी न आहे, सत्संग में ध्यान बि ॾाढो ज़रूरी आहे। केवल वचन ॿुधण ज़रूरी न आहे, उन वचन खे पालन करण बि ॾाढो ज़रूरी आहे। जीअं आइंस्टाइन सां, उन वैज्ञानिक सां रही करे उहो ड्राइवर बि उन वांगुरु ठही वियो, तीअं ई संत महात्मा भक्त जेके हूंदा आहिनि, असां जहिड़नि खे पाणनि सां गॾु रखी करे पाण जहिड़ो ई बणाए छॾींदा आहिनि। चओ हरे राम। भक्त ई बणाए छॾींदा आहिनि, अहिड़ी भक्ति ॾींदा आहिनि, अहिड़ो सत्संग, अहिड़ो ज्ञान ॾींदा आहिनि, पाण वांगुरु ई बणाए छॾींदा आहिनि।
मुरारी बापू चवंदा आहिनि, वॾा वॾा संत बि इहे वचन चवंदा आहिनि कि गुरु कॾहिं बि शिष्य न बणाईंदो आहे। चओ हरे राम। ध्यानु ॾिजो, इहे वचन ॾाढा सुंदर अथव। कोई बि कामिल गुरु जेको आहे उहो सेवक न बणाईंदो आहे कंहिंखे, उनखे बि गुरु लाइक़ ई बणाए छॾींदो आहे। अहिड़ी भक्ति कराईंदो आहे उनखां, अहिड़ो सत्संग, अहिड़ो उनखे पको ठाहींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। तो बसि असां बि अहिड़ो संग कयूं भगवान जे प्यारनि भक्तनि जो। जीवन में असां कुछ भी न करे सघूं न कोई पूजा पाठ, न जप हवन यज्ञ, ना कोई नितनेम, ना कोई भक्ति, ना नाम जाप करे सघूं, कुछ भी न अचे, कुछ भी न अचे। हिकिड़ो छोटो सो कम कजो कि जेके संत महात्मा भक्तजन इहो कम करे रहिया आहिनि, बसि उन्हनि जी शरण में हली वञिजो, उन्हनि जी शरण में हली वञिजो भाई। बसि पाण ई किनारे ते पहुचाए छॾींदा, पाण ई असांखे भवसागर पार करण जो रस्तो ॾींदा, पाण ई असांखे मंजिल ते पहुचाईंदा। चओ हरे राम।